फंक्शनल लीग जे सूबाई सदर अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर पीर सदरुद्दीन शाह राशिदी चयो आहे त मकानी चूंडनि में बिरादरियुनि जो अहम किरदार हूंदो आहे, तंहिं करे पार्टियुनि खां वधीक आज़ाद उम्मीदवार कामयाब थियनि था जेकी बाद में पार्टियुनि में शामिल थियनि था। नौजवाननि खे मौक़ो आहे अॻिते अचनि। गंबट में फंक्शनल लीग जे सूबाई सदर अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर पीर सदरुद्दीन राशिदी जा मुख़्तलिफ़ हंधनि जा दौरा करे ताज़ियतूं कयूं। सदरुद्दीन शाह राशिदी फे लीग गंबट जे अॻवान पीर नूरुल हुदा शाह जिलानी जे रहाइशगाह ते ऐं ख़ालिद हुसैन शेख जी दावत में शिरकत कई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सदरुद्दीन शाह राशिदी चयो त आसिफ अली ज़रदारी सिहतयाब थी अवाम हंधनि जा दौरा करे रहियो आहे। हू खेसि सिहतयाबीअ ते मुबारकबाद पेश करे थो। हुन चयो त मकानी चूंडनि में बिरादरियुनि जो अहम किरदार हूंदो आहे, तंहिं करे पार्टियुनि खां वधीक आज़ाद उम्मीदवार कामयाब थियनि था। सदरुद्दीन शाह राशिदी महांगाई बाबति पुछियल सवाल जे जवाब में चयो त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत अवाम जे ॾुखनि खां वाक़ुफ़ आहे, पर अॻूणा हुकुमरान सिस्टम ख़राब करे रहिया आहिनि। संदसि चवणु हो त अमन क़ाइम करणु सूबाई हुकूमत जो कमु आहे। सिंध में क़बीलाई झेड़नि खे ख़तम करण लाइ सिंध हुकूमत पंहिंजा पावर इस्तेमाल करे।